फैसलाबाद में मुड़ुस सां झेड़े थियण ते नाराज़ घरवारी कावड़ में अची चौपाए माल खे ज़हर ॾेई छॾियो। ज़हर खाइण सबबि लखें रुपयनि जी माल जूं 3 मेंहियूं ऐं हिकु क़ीमती गऊं मरी वियो। पुलिस मूजिबि मामू कांजन जे ॾूरां ॻोठ जे रहवासी ज़फ़र इक़बाल जे चौपाए माल खे ज़हर ॾेई मारण जो अनोखो वाक़ियो साम्हूं आयो आहे। पुलिस मूजिबि ज़फ़र इक़बाल इल्ज़ाम लॻाए त उन जे घर वारा नाराज़ थियण ते चौपाए माल खे ज़हर ॾेई छॾियो आहे, जंहिं सबबि 3 मेंहियूं ऐं हिकु गऊं मरी वियूं आहिनि, जंहिंजी मालियत 12 लख रुपया खां वधीक हुई। पुलिस खे बयानु ॾींदे मुतासिर मुड़ुस चयो त ज़ाल ज़िद करे रही हुई त चौपाए माल विकिरो करे पंहिंजे पहिरीं शादी मां थियल ॿारनि जी मदद कयां। पैसनि जी तकरार ते झेड़ो वधियो, जंहिंखां पोइ ज़ाल इंतहाई क़दम खयो। मुड़ुस चयो त वाक़िए खां पोइ औरत घर छॾे नामालूम हंधि रवानो थी वई आहे। पुलिस जांच शुरू करे छॾी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।